पाक भारत छिकटाण सबब इंडियन प्रीमियर लीग IPL खे अणॼातल मुदत ताईं मुलतवी कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिब भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI लीग जी जारी एडिशन जे मुस्तक़बिल ते ॻाल्हियूं करण लाइ हंगामी गॾिजाणी तलब कई वई हुई, जंहिं में आला इहदेदारनि बि शिरकत कई। गुज़िरियल ॾींहुं पंजाब किंग्स ऐं दुबई कैपिटल्स जे विच में मैच दौरान हिकु वाक़ियो पेश आयो, जंहिं दौरान आला इख्तियारनि मैच खे रोकाए छॾियो। जॾहिं ते IPL चेयरमैन अरुण धूमल मैच मुलतवी करण जो ऐलान कयो त ग्राउंड में वेठल रांदीगरनि, क्रिकेट जा शौक़ीन बि परेशान थी विया हुआ। यादि रहे त भारत IPL खे मुलतवी करण ते अहिड़ियूं हालतुनि में मजबूर थियो आहे जॾहिं पाक फ़ौज जे हथां इन्हनि जे राफेल जहाज़, इसराइली साख्ता ड्रोन ऐं LOC ते पाक फ़ौज जे जवाब सबब भारती वॾे पैमाने ते अस्करी नुक़सान बर्दाश्त करे चुको आहे। भारत खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ जारी हथ खां पोइ नाकामी जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे, जंहिं जे नतीजे में न सिर्फ़ आलमी सतह ते अंदरूनी तौर ते बि सख़्त दबाव खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जंहिं खां पोइ मोदी सरकार पंहिंजूं नाकामियूं लिकाइण जे लाइ IPL मुलतवी करण समेत ॿिया फ़ैसिला करण ते मजबूर थी रही आहे। ॿिए तरफ़ गुज़िरियल ॾींहुं IPL में पेश आयल वाक़िए खां पोइ चेयर लीडर हिकु वीडियो वायरल थी हुई, जंहिं में हिन खे सख़्त ख़ौफ़ में मुब्तला ॾिसी सघिजे थो। हिन ॿुधायो त ओचितो पूरो स्टेडियम ख़ाली करायो वियो, जंहिं सबब रड़ियूं पइजी वियूं। शायदि मां अञा ताईं इन सदमे में आहियां। असांखे घरो ॿीहर ॿुधाए था त हिंदुस्तान खे जारियत ॻिची पइजी वई आहे। पाकिस्तान जे रद्द अमल खे ॾिसी IPL मैच मुलतवी कयूं वियूं आहिनि। So basically the whole stadium in the middle of the game was evacuated and it was very scary. Everyone was just screaming that there are bombs coming, and it's still very, very scary. And we want to really go out of the mashallah. And I hope that IPL people is going to look after us. So yeah, this is very, very scary. I don't know why I'm not crying. I think I'm still in shock what's happening.